मीज़ान बैंक सकण पारां अदनान बैंकुट सकण में इस्लाम बैंकिंग सिस्टम के हवाले से शरई उसूलन तहत बैंकिंग निज़ाम बाबत सेमिनार मुनक़द किया वियो, जंहिंमें कराची में आयल अज़ीज़ अलीम रीजनल ऑफिसर इस्लामिक बैंकिंग व्याज के बारे में तफ़सीली आगाही लेक्चर ॾिनो, जंहिंमें हिन मीज़ान बैंक पारां व्याज खां हटी करे अकाउंट्स बाबत ॼाण ॾिनी। सेमिनार में सकरण शहर जूं कारोबारी शख़्सियतूं ऐं मोज़िज़ माण्हू वॾे अंग में शरीक हुआ, जिनमें कादी परवेज़ सनाई, सेठ अहमद रावल ऐं कादी अली रज़ा समेत कई शख़्सियतूं शामिल हुयूं। इन खां अॻु ब्रांच मैनेजर सकरण निसार अहमद मंगियो आयल महिमाननि जो आदर भाव ऐं शुक्रियो अदा कयो। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ वापारियुनि पारां सुवालनि जवाबनि जो सिलसिलो पिणु रहियो, जंहिंजा बैंक ऑफिसरनि पारां जवाब ॾिना विया। ॿिए पासे वापारियुनि जो चवणु हो त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। सकरण जी तारीख़ में अहिड़ा प्रोग्राम तमामु घटि थींदा आहिनि। मीज़ान बैंक अहिड़ी बहितरीन रिवायत क़ाइमु कई आहे।